तव्हां सां भी यो प्रॉब्लम आहे छा? मतलब त मोटापो। काश हिनके घट करण जो को सवलो तरीक़ो हुजे। हुआ मूं हिनके घट करण जो एक तरीक़ो सोचो ता है। बुधाया टन टन सिंपल। तहां सोचिंदा हुंदा त ही केड़ो मजाक है, पर साईं ही मजाक कोने। असा तहांजे मोटापे के घट करण लाए एतरो ही सवलो तरीक़ो गोले कढियो है। जिया कपड़न मा व्याणो कढण, रुगो 20 ॾींहन में 10 किलो घट। छा थियो, विश्वास कोन तो अचे? पर साईं असी करे ॾेखारींदासीं। तहां रुगो चओ त सही त तहां के सन्नो थियणो आहे। हुआ सन्नो केर न तो थियण चाहे, पर जे तहां सोचो था त काई जरूरत काने सन्ने थियण जी, त असां तहां के ॾेखारियूं था त अॼुकल्ह जे ज़माने में सन्नो थियण केतिरो न ज़रूरी आहे। असां साबित करे ॾेखारींदासीं त तहां के हिन सर्विस जी केतिरी न ज़रूरत आहे। तहांजे घर अची, हिक आम फैमिली जे घर अची त हलो। हाँ मुरली, न न हिननि में काई कम जी कान्हे। तूं प्लेसमेंट एजेंसी वारनि खे चइनि त का ढंग जी मोकिलियो, सम्झे? हाँ हाँ ही आहे मनोज नाथाणी। पंहिंजी हिक नंढी एड कंपनी अथस। सुठो बिजनेसमैन, सुठो माण्हू। विनी विमी मनोज जूं ॿ सिकी लधियूं, ॿई स्मार्ट ऐं क्यूट। रोज था निरंती देर करो। सुभाणे का कह बो 9 जा 9:15 के आइन त रात जो डबल खीर पीणो पवंदो है। ये आहे मीना, मनोज जी ज़ाल, विनी विमीअ जी मम्मी। त हीअ आहे हिक नंढी क्यूट फैमिली। त कीअं लॻो तव्हांखे नाथाणी परिवार? मस्त आहे ना? पर तव्हां हिक ॻाल्हि नोट कई त घोट हैंडसम, गुड लुकिंग, ॿार क्यूट, स्मार्ट, पर मीना फिट नथी थिए ना। सोचो जे मीना सन्नी हुजे हा त वधीक सुठी लगे हा ना। ना मतलब असां इहो नथा चऊं त मीना सुठी ना आहे। हुआ एक सुठी मां आहे। थैंक्स मम्मी। विमी तो पंहिंजो मैथ्स जो सम पूरो कयो? ना मम्मी मूंखे कुछ समझ में ही न तो अचे। छो कोन तो समझ में अचे? जॾहिं टीचर समझाईंदी आहे त ओॾी महिल ध्यानु कान ॾींदी आई? हिन जो सॼो ध्यानु ॻाल्हियुनि में ही हूंदो आहे मम्मी। जेॾी महिल ॾिसो दीपा सां ॻाल्हियूं कंदी रहंदी आहे। टीचर बि कहिड़ा न दड़का ॾींदी अथसि। हाँ तोखे टीचर केतिरी पनिशमेंट ॾींदी आहे? हाणे तई ॿई चुप करियो न त तव्हां ॿिन्ही खे पनिश कंदसि, ठीकु आहे? विनी तो पंहिंजो होमवर्क पूरो कयो? न, हिकु सवाल समझ में नथो अचे। ठीक है, तू बाकी जो होमवर्क पूरो कर। मां विमी के समझाए पोइ तोखे थी समझाया, ठीक है? मीना जेतरी सुठी मां आहे ओतरी ही सुठी ज़ाल बि आहे। हिननि जो ही डेली रूटीन आहे त मानी गॾिजी खाईंदा आहिनि। मनोज के ॿाहिरि जो खाधो हलंदो ही कोने ऐं मीना खे मनोज जे बिना खाधो कोन हलंदो आहे। कहिड़ी तकड़ अथव? आराम सां खाओ न। अरे यार घणे कम बाक़ी आहिनि। हिकु छोकिरी अचण वारी आहे सेक्रेटरी जे जॉब लाइ। अरे मानी हज़म थियण खपे कि न बस तकड़ो खाई जिंद छॾाइणी आहे? अरे सभु हज़म थी वेंदो। मथां तूं जो बीठी आहे ॾंडो झले करे, मानी त छा सभु हज़म थी वेंदो। अच्छा त मूं मां जिंद छॾाइणी अथव? हाय काश। हाँ मां त आज्ञाकारी पत्नी आहियां। तव्हांजो ही हुकुम बि क़बूल। 2 मिंटनि में देवी अचणी आहे। इच्छो थी तव्हांजी जान छॾे वञा, सम्झो? 2 मिंटनि लाइ, 2 कलाकनि लाइ, 2 महीननि लाइ या 2 सालनि लाइ? हाणे बस। हाँ
Sorry, I'm late. डोंट वरी, मूंखे आदत थी वई आहे। ठीकु आहे, हाणे तव्हीं वेही पंहिंजी सेक्रेटरी जो इंतज़ारु करियो। हाणे मां 2 कलाकनि लाइ तव्हांजी जान छॾे थी वञां, ओके? हाँ, yeah. Send her in. Hello. मुंहिंजो इंतज़ार दे ख़त्म थियो। ठीकु आहे, बाय। May I come in, sir? Yes, come in. वाह, मनोज त वॾा ठाठा आहिनि। हा, छो न? ज़ाल रोज़ खाधो खणी ऑफिस अचे त हुनजा त ठाठा ई थींदा न। मां इहा ॻाल्हि कोन थी करियां। छोकिरी खे ॾिठे कोन, छमक छलू करे न लुंडा कपिड़ा पाए आई हुई। तोखे डपु कोन थो लॻे? अरे कमाल आहे, लुंडा कपिड़ा हूअ पाए आई हुई ऐं मूंखे छो डपु लॻंदो? ओहो, सॼो ॾींहुं जे तुंहिंजो मुड़ुसु हिननि छमक छलू छोकिरियुनि जे विच में रहंदो त? Don't worry, I know my Manoj very well, okay? अरे, but you don't know these girls very well. तव्हांजो सोचण बिल्कुल सही आहे। ॻाल्हि ई सोचण जी आहे। अॼुकल्ह जे ज़माने में हर ॻाल्हि ते हर जगह ते कॉम्पिटिशन आहे। जे तव्हांखे हिन कॉम्पिटिशन में खटणो आहे, जे तव्हां नथा चाहियो त तव्हांजी जगह ॿियो केरु खणे, त अॼु ई जॉइन करियो असांजो मोटापो घटायो सूंह वधायो कोर्स। बिल्कुलु ठीकु पियो चए ही। जे तूं चाहीं थी त तुंहिंजी जाइ केरु न भरे, त हिन लाइ या त पंहिंजो पाण ते ध्यानु ॾे या त पंहिंजे घोट ते। मूंखे मनोज ते ध्यानु रखण जी काई ज़रूरत न आहे, हू ईअं कान सोचींदो। मूंखे ख़बर आहे मनोज ईअं कान सोचींदो आहे, पर आहे त हू मर्द ज़ात न। हा त उनखे काबू में रखणु ज़रूरी आहे, ऐं ख़ासि करे तॾहिं जॾहिं अहिड़ियूं बिजलीअ जहिड़ियूं छमक छलो सेक्रेटरी ऐं छोकिरियूं हुनजे आस पास। तूं पाण बि त पढ़ियल आहीं, तो मूंखे ख़ुदि ई ॿुधायो आहे त मनोज तोखे चयो आहे त जे तूं चाहीं त नौकरी करे सघीं थी, पर छा हू रखंदो तोखे हुन छमक छलो जी जाइ ते? ही मर्द ज़ात सभु अहिड़ा ई आहिनि, हिकु जहिड़ा। हिननि खे खपनि ख़ूबसूरत छोकिरियूं पंहिंजे आस पास। जहिड़े ढंग जी खपंदी हुई बिल्कुलु ओड़ी मिली वई। नाउ आई एम रिलैक्स्ड। तव्हांखे ईअं नथो लॻे ही त हिकु सेक्रेटरी जे मिलण ते तव्हां कुझु वधीक ई रेक पिया कयो? ॻाल्हि ई न पुछ यार, 1.5 महीने खां केतिरो परेशान हुयुसि। अनु जे नौकरी छॾे वञण खां पोइ काई छोकिरी ढंग जी कोन आई इंटरव्यू ॾियण लाइ। हीअ परफेक्ट आहे, गुड क्वालिफिकेशन, एक्सपीरियंस्ड, गुड नेचर। शुक्र आहे हिकु त ढंग जी मिली, न त अॼुकल्ह सुठी सेक्रेटरी मिलणु केॾो मुश्किल कमु आहे। मूं पे चयो त एतिरो मुश्किल आहे सुठी सेक्रेटरी मिलणु, ऐं जे तव्हीं चाहियो त आई कैन असिस्ट यू। छा मतिलब त जेको कुझु कलाकनि लाइ जिंद छुटी पई आहे उहा बि फाथी पई हुजे? हा मनु, आई एम सीरियस। पर मीना, तूं सेक्रेटरी कीअं थी सघीं? छो, मूं में कहिड़ी कमी आहे? न न, कमी त काई कान्हे बाबा, पर हर को कमु हर कंहिं माण्हू खे सूट न कंदो आहे। आई नो यू कैन डू एनीथिंग, बट जेको कमु जंहिंजो आहे हुनखे ई सुहंदो आहे। वो ॿुधो कोन अथई, जिसका काम उसी को साजे, दूजा करे तो थोथा बाजे। हा त तव्हीं तयार आहियो पंहिंजी कायाकल्प करण लाइ, पंहिंजी सूह खे वधाइण लाइ? कुझु इक्विपमेंट्स, थोड़ी एक्सरसाइज, थोड़ी डाइटिंग ऐं 20 ॾींहंनि में तव्हांजो वज़न 10 किलो घटि करण जी ज़िम्मेवारी असांजी।
So, are you ready? यस आई एम रेडी। त बस अज खां मिशन शुरू, मिशन पॉसिबल। हाणे जेको असां चऊं था उहो तव्हां कयो ऐं जेको तव्हां चाहींदा आहियो उहो ई थींदो। So, ready? Let's set go! अरे 5 बजे अलार्म कंहिं ठाहियो आहे? ओहो चाय। अरे अरे बाप रे, पंज लगी विया। तोखे छॾे सॼे पार खे ख़बर पइजी वई त 5 लॻी विया आहिनि। तव्हां मूंखे उथारियो छो की न? तव्हां बि न। तुंहिंजे हिमत में मुंहिंजी शामत अची वई आहे। सुबुह साण बिना कुझु खाराए पीआरे मूंखे वठी दौड़ाए। इन में तुंहिंजी त हेल्थ ठही वेंदी, मुंहिंजी ठही वेंदी। त साफ़ साफ़ चओ न त मूंसां गॾु न हलणो अथव। अरे बाबा, मुंहिंजे चवण जो मतिलबु इहो कोन हुयो। ॾिस, तूं ही सभु जॉगिंग वग़ैरह करे करे तूं घर वञी वेंदी आहे, पर मूंखे त ऑफिस वञिणो आहे न, ऐं उते बि हल हलां करणी पवंदी। ऐं जे हिते ई हथ पेर कीर्तन करणु लॻंदा त उते कहिड़ो हाल थींदो? ठीकु आहे बाबा, सुभाणे खां न अचिजो, पर हाणे त हलो की न हिते ई हंधि विछाए ॾियांव। उथो हलो। अरे हिकु मिनट खे हिकु ॻाल्हि सम्झ में नथी अचे। तोखे हीअ अचानक जॉगिंग करण जी झुझकी किथां लॻी? इन में झुझकी जी कहिड़ी ॻाल्हि आहे? छो मूंखे सुहिणो लॻण जो हक़ कोन्हे छा? अरे बाबा, तोखे सभु हक़ आहिनि, पर इहा बि कहिड़ी ॻाल्हि थी त सुहिणो थियणो आहे? हा, ऐं हूअं बि तूं छा घटि सुहिणी आई? बसि इन करे ई त मां तव्हांजी सेक्रेटरी नथी थी सघां न। देवी सच चवंदी आहे त मर्दनि लाइ सूंहं मतिलबु सन्हड़ियूं स्लिम ऐं ट्रिम छोकिरियूं।
ओ अच्छा अच्छा अच्छा, मां बि चवां त ही धुओं किथां पियो अचे, त इन चिणगे जो नालो देवी आहे। हुन कुझु कोन चयो आहे, मुंहिंजी पंहिंजी बि मर्ज़ी आहे त मां अॼुकल्ह जे छोकिरियुनि वांगुरु लॻां, हुननि जहिड़ा कपिड़ा पायां ऐं पंहिंजी सूंहं वधाइण लाइ मां कुझु करियां थी, त हिन में ग़लति छा आहे? अरे बाबा, कुझु ग़लति कान्हे, कुझु ग़लति कान्हे। तूं जेको करणु थी चाहीं भले कर, ऐं हूअं बि तूं जेको करणु चाहीं थी मां हुन में ख़ुशि आहियां। ऐं हूअं एक्सरसाइज करणु का बुरी ॻाल्हि कान्हे, पर इहा वरी कहिड़ी ॻाल्हि थी, तोखे जेकॾहिं जॻाइणो आहे त वञी हुन देवीअ खे जॻाए न, ऐं मुंहिंजी नंढड़ी निमाणी निंड खे छो थी ख़राबु करीं? ठीकु आहे बाबा, सुभाणे खां न अचिजो मूं सां गॾु, मां पाण ई अकेली ईंदसि। हाणे हितां हलूं या पंहिंजी बाक़ी बचियल नंढड़ी निमाणी निंड हिते ई पूरी कंदा? अरे वाह, आइडिया ख़राबु कान्हे। हाँ? तूं हीअं कर, तूं पंहिंजा चक्कर पूरा कर, मां पंहिंजी निंड थो पूरी कयां। हाणे बंदि करियो नाटक, उथो, हलो हाणे एक्सरसाइज। मीना, अरे मीना छॾ प्लीज़। हूअं मर्द शादीअ खां पहिरियों छोकिरियुनि जे पुठियां डोड़ंदा आहिनि, मां पहिरियों मर्द आहियां जेको शादीअ खां पोइ छोकिरी ॾुकूं थो वठो पाए। गाजर आहे काकी आहे। यू स्टूपिड, मूंखे ख़बर आहे छा आहे, पर मुंहिंजी नेरन किथे आहे? अॼु नेरन इहा ई अथव। मीना, फॉर योर काइंड इंफॉर्मेशन, डाइटिंग तूं पई करी, असीं न। आई नो बाबा, बट आई एम सॉरी, टाइम ई कान मिलियो। ऐं हूअं बि तव्हां सभु पराठा ऐं ऑमलेट खाईंदा त मुंहिंजी बि दिलि सुरकंदी न, इन करे सभु सलाद था खाओ। हूअं बि सलाद सिहत लाइ सुठो हूंदो आहे न। ट्रांसलेट करे समझा ना, मूंखे कुछ समझे में ना तो अचे। तोखे कड़े कुछ समझ में ईंदो बि आहे? मम्मी पहिरीं मूंखे ही लेसन समझाए। मां पप्पा खे चवां थी तव्हां सां गॾु अची वेंदो। अॼु मां ॾाढी थकल आहियां पुटु। ओके मम्मी, तव्हां सुम्ही पओ, असीं पाण करे वठंदासीं। आई लव यू बेटा। छा थियो? तबीयत ठीक आहे? बस थोड़ा थकान पई लगे, बॉडी पेन थी पियो। फर्स्ट डे आहे न, थोड़ो थींदो आहे। पर मीना, छा तोखे लगे तो इन जी ज़रूरत आहे? हाँ छो, ॿिया माण्हू बि त कंदा आहिनि, मां छो कान थी करे सघां? तूं भले कर बाबा, पर मूं पे चयो त 15-20 ॾींहंनि में ही सभु करणु इट्स नॉट सेफ। हेतिरी एक्सरसाइज ऐं हेतिरी डाइट, सुबुह तो कुछ खाधो भी कोन्हे। खाधो अथमि न, बस सूफ़ ऐं हिकु सलाड, ऐं मूंखे करण ॾियो पंहिंजे तरीक़े सां। मूंखे ख़बर आहे त मूंखे छा करणो आहे। अच्छा बाबा, जीअं वणे तीअं कर, पर पंहिंजो ख्यालु रखिजे। गुड, तव्हां ॾाढो सुठो करे रहिया आहियो। पंहिंजो सॼो ध्यानु सॼो टाइम पंहिंजी सिहत खे ॾेई करे। हाणे बसि तव्हांजी हीअ सिहत बसि कुझु ॾींहंनि जी महिमान आहे, मतिलबु तव्हांजो ही मोटापो बसि कुझु ॾींहंनि जो महिमान आहे। पर हाणे तव्हांखे पंहिंजी कैपेसिटी वधाइणी पवंदी,
वधीक टाइम ऐं वधीक ज़ोर ॾेई करे। डैडी तकड़ा अथव, आराम सां खाओ न। अरे मानी हज़म बि थियणु खपे कि न बस तकड़ो तकड़ो खाई जिंद छॾाइणी आहे। अरे सभु हज़म थी वेंदो, मथां तूं जो बीठी आहे डंडो झले करे, मानी त छा सभु हज़म थी वेंदो। इच्छो थी तव्हांजी जान छॾे वञा, सम्झो आहे। विनीअ कुछ कयो छा? न प्रॉब्लम तो ये आहे कि लास्ट कुछ ॾींहंनि खां वो कुछ करे कान पई, न होमवर्क थी करे अचे न लेसन्स थी याद करे अचे। ऐं उन खां वधीक चिंता जी ॻाल्हि इहा आहे त वो पहिरीं खां वधीक चुप चुप रहण लॻी आहे। ऐं अॼु बि उनखे स्कूल में चक्कर अची विया हुआ। स्कूल जे डॉक्टर चयो त वो खाधो बराबरि कोन खाई रही आहे। इन करे स्कूल जे तरफ़ां असां लाइ ज़रूरी आहे दैट वी इन्फॉर्म यू अबाउट ऑल दीज थिंग्स। आई थिंक उनखे कुछ प्रॉब्लम आहे, तव्हां थोरो ध्यानु ॾियो उन ॻाल्हि ते। ऐं जे थी सघे त तव्हां हिकु भेरो स्कूल अची स्कूल काउंसलर सां मिली वञो। जी मां अॼु ई थो अचां, बल्कि हींअर ई थो अचां। दैट विल बी वेरी नाइस। मूं विनीअ जी मम्मीअ खे बि कॉल कयो हो पर वो शायदि बिज़ी हुई। चयईं त कुझु ॾींहं अची कान सघंदी। काई ॻाल्हि कान्हे, मां हींअर ई थो अचां। थैंक्स अ लॉट। You are most welcome. See you then. Take care. संगीता, हाँ बुध, तू वो मीटिंग कैंसिल कर छॾ या सुभाणे लाइ पोस्टपोन करे छॾ। न काई ॻाल्हि कान्हे, को ज़रूरी कमु आहे। संगीता, मूं चयो न उहा मीटिंग तूं कैंसिल करे छॾ या पोस्टपोन करे छॾ। का बि ॻाल्हि मुंहिंजे ॿारनि खां मथे न आहे, सम्झे? न न न न इनखे हिन सां मल्टीप्लाई कर। हाँ हाँ ठीकु आहे। वेमी पुट ॾिसां तो छा कयो। अरे वाह
थी वियो बेटे? हाँ हाँ बंदि कयो ऐं हली सुम्हो। पप्पा मम्मी खे छा थी वियो आहे? असां रांदि बि नथी करी, असांखे होमवर्क बि नथी कराई। पापा मम्मी जी तबीयत ठीक न आहे? न न बेटा ठीकु अथसि, रुगो थोरी थकिजी थी पए न, इन लाइ। तव्हां आराम कयो, सभु ठीकु थी वेंदो। हाँ अचो। हाँ वठ खीर पीसूं। न मनु, तव्हांखे त ख़बर आहे मां डाइटिंग ते आहियां। अरे कॾहिं कॾहिं हलंदो आहे, अॼु वधीक थकल पई लॻी, पी वठ। प्लीज़ मनु। ओके ओके एज यू विश। मीना अॼु विनी जी टीचर तोखे कंहिं कम सां घुरायो छा? विनी चयो त पे, पर मूंखे जिम इंस्ट्रक्टर सां मीटिंग हुई न, इन करे वञी कान सघियसि। दिया ॿिनि में टाइम कढी थी ईंदसि। उनजी काई ज़रूरत कोन्हे, मां थी आयुसि। थैंक यू मनु एंड गुड नाइट। गुड नाइट। ॾाढी ख़ुशि पई लॻी। अरे ख़ुशि छो कोन थींदसि, मूं 1 किलो वज़न घटायो आहे। यस यस। ओके ओके, आई टॉक टू यू लेटर। इट्स योगा टाइम नाउ। बाय बाय। Is everything all right, sir? Yeah. Sir, sorry to ask you, पर तव्हां काफ़ी ॾींहंनि खां ॾाढो परेशान पिया लॻो ऐं तव्हां चाहियो त मूंसां तव्हां शेयर करे था सघो, छो त ॻाल्हियूं शेयर करण सां कई प्रॉब्लम जो हल निकिरी वेंदो आहे और अगर सॉल्यूशन न भी निकरे त मन त हल्को थी वेंदो आहे। मुश्किल काई कान्हे संगीता, हिकु अजीब परेशानी थी वई आहे। मीना पाण खे हिकु अजीब चक्कर में फासाए छॾियो आहे, जंहिंजो असर सॼे घर ते पियो थिए। ॿारनि खे प्रॉब्लम पई थिए, मूंखे बि। न न न न इनखे हिन सां मल्टीप्लाई कर। हाँ हाँ ठीकु आहे। वेमी पुट ॾिसां तो छा कयो। ही छा आहे? न प्रॉब्लम तो ये आहे
कि लास्ट कुछ ॾींहंनि खां उहो कुझु करे कान पई, न होमवर्क थी करे अचे न लेसन्स थी यादि करे अचे। ऐं उन खां वधीक चिंता जी ॻाल्हि इहा आहे त उहो पहिरीं खां वधीक चुप चुप रहणु लॻी आहे। ऐं अॼु बि उनखे स्कूल में चक्कर अची विया हुआ। पप्पा मम्मी खे छा थी वियो आहे? असां सां रांदि बि नथी करे, असांखे होमवर्क बि नथी कराई। पापा मम्मी जी तबीयत ठीक न आहे। यू नो संगीता, मां अकेलो मानी कोन खाई सघंदो आहियां, ऐं उहो बि ॿाहिरां होटल मां घुराए। असांजो नेम हूंदो हो गॾ जी रोटी खाइण जो। पोयनि कुझु ॾींहंनि खां उहो नेम बि टुटी पियो आहे, ऐं पोयनि कुझु ॾींहंनि खां अकेले मानी खाइणु, उहो बि ॿाहिरां घुराए करे मानी खाइण जी इच्छा ई मरी वई आहे। इफ़ यू डोंट माइंड सर, तव्हांजी लंच जी परेशानी त मां परे करे सघां थी। तव्हां मूंसां गॾु लंच करे था सघो, उहो बि घर जो लंच, छो त मूंखे साई भाॼी ॾाढी सुठी ठाहिणु ईंदी आहे। ऐं अॼु मां साई भाॼी ई खणी आई आहियां, त डन सर, अॼु जो लंच तव्हां मूंसां गॾु। साई भाॼी वाकई सुठी ठही आहे, पर हिकु दफ़ो मीना जे हथे ठहियल साई भाॼी खाई ॾिस, सुपर। उन खां वधीक पनीर पालक। ओ रियली? हे त ॾाढो सुठो थियो। पाण मां बि हुन खां पालक पनीर सिखी वठंदसि। अच्छा भाई, हुन जे हथे ठहियल पनीर पालक खाइण लाइ असां सिकी विया आहियूं। असांखे त मिले पोइ समाज सेवा, कीअं? अरे मीना, असां तुंहिंजी ॻाल्हि करे रहिया हुआसीं, बिल्कुलु सही टाइम ते आई आहीं। हा, बिल्कुलु सही टाइम ते आई। मूंखे ख़बर त पवे त मुंहिंजे पर पुठि ते छा थी रहियो आहे। मैम, तव्हां ग़लति सम्झी रहिया आहियो। तो असां कोन पे ॻाल्हायूं। मनु, ये सभु छा थी रहियो आहे? छा मतिलबु छा हली रहियो आहे? तूं चढ़ी त कान थी पई आई? असां ॿिन्ही रुगो लंच गॾु कयोसीं, तूं ॻाल्हि खे वधाई छो रही आहीं? अच्छा, तव्हां कॾहिं खां ॿियनि सां गॾु लंच करण लॻा? जॾहिं खां तो वटि मूंसां गॾु लंच लाइ टाइम कोन्हे। लंच त छॾ, तो वटि कंहिं ॻाल्हि लाइ टाइम कोन्हे, न मुंहिंजे लाइ, न ॿारनि लाइ, न घर लाइ, कंहिंजे लाइ बि न। त छा ही सभु मां पंहिंजे लाइ पई करियां? हा हा, पंहिंजे लाइ पई करीं। इन ग़लतफ़हमीअ में न रहिजांइ त तूं इहो सभु मुंहिंजे लाइ पई करीं। मूं कॾहिं तोखे चेंज थियण लाइ कोन चयो आहे। इहे सभु तुंहिंजा पंहिंजा डिसीजन्स आहिनि। मीना, घर सूंहं सां न, संभाल सां ठहंदो आहे। एनीवेज़, गुड नाइट। मैम, सर त इजो ॿाहिरि विया आहिनि, थोरी देरि में ईंदा ई हूंदा। मैम, तव्हांखे कुझु ॿुधाइणो हुयो। ॿुधाइणो? मैम, एक्चुअली तव्हांखे कंहिंसां मिलाइणो हो।
मिलाणो हो? ही मुंहिंजो मंगेतर ही मोटो आहे न। एक्चुअली मां हिनखे मोटू राम ई चवंदी आहियां। एंड यू नो वॉट, ही डज़ंट इवन माइंड, छो त हिनखे ख़बर आहे कि मां हिनखे केतिरो प्यार करदी आहियां। ऐं ही सभु त मां मज़ाक में हिनखे चवंदी आहियां। एंड तव्हां सोचींदा हूंदा कि मां हिन मोटू राम में छा ॾिठो। हिन जो प्यार, हिन जी सोच है। He loves me so much and he care for me. ऐं जेतिरी केयर, जेतिरो प्यार मनोज सर तव्हां सां कंदा आहिनि, ओतिरे ही मूंखे कंदो आहे। ऐं जंहिं रिश्ते में प्यार, संभाल ऐं सम्झ हुजे, उन रिश्ते खे ॿिए कहिड़ी शइ जी ज़रूरत ई कोन्हे। न के इनसिक्योरिटी जी, न के डप जी, न के सूंहं जी। छा थियो? छा थियो मीना? हाणे तव्हां सम्झी विया हूंदा त ॿाहिरीं सूंहं केतिरी न ज़रूरी आहे ऐं असां तव्हांखे सूंहं वधाइण जो केतिरो न सवलो तरीक़ो ॿुधाए छॾियो। ऐं तव्हांजे मोटापे खां पोइ हाणे असां तव्हांजी हिकु ॿी वॾी प्रॉब्लम जो हल ॻोल्हे कढियो आहे, उमिरि। जीअं जीअं उमिरि वधंदी थी वञे, सूंहं घटिजंदी थी वञे, पर हाणे असीं खणी आया आहियूं हिकु तरीक़ो जंहिंसां तव्हां रहंदा हमेशह हमेशह जवान। आइसक्रीम केर केर खाईंदो? ओके। अञा हिकु कम बाक़ी आहे। बस तव्हांखे करणो एतिरो आहे त हिन जी हिकु बि ॻाल्हि न ॿुधो। ही सभु तव्हांखे गुमराह करण जा तरीक़ा आहे। हाँ, ही सभु पंहिंजे फ़ाइदे लाइ तव्हांखे गुमराह करे रहिया आहिनि। अरे पर चुप, ख़बरदार जे हिकु अखर बि ॻाल्हायो अथई। सूंहं ज़रूरी आहे, पर ॿाहिरी सूंहं खां ज़रूरी आहे अंदरी सूंहं। पंहिंजनि जो प्यार, साथ, परिवार, आराम सां सिलसिलेवार सभु करियो। मीना एक्सरसाइज भी कंदी, डाइट भी, पर लिमिट में। हाँ, छो त का बि शइ लिमिट खां ॿाहिरि सुठी कान लॻंदी आहे। जीअं ही टेली शॉपिंग वारा लिमिट खां ॿाहिरि थी विया आहिनि। हाँ, त असां हिन हमराह खे वठी वञी रहिया आहियूं लिमिट में करणु। ऐं तव्हां सभु पंहिंजो ख़्यालु रखिजो, पंहिंजी सूंहं जो ऐं सभिनी खां वधीक पंहिंजे परिवार जो। अरे वाह, मज़ो अची वियो न। तव्हांखे वणी न असांजी हीअ टेलीफिल्म? देरि न करियो, यकदमि सब्सक्राइब करियो ऐं ॿियनि खे ॿुधायो, सिंध ते फैलायो।